अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी दिस इज़ रियाल मेहरान टीवी न्यूज़ अयाम है रुखसार पहर सबका पर एक नज़र हेडलाइंस पे। लाहौर के कोट लखपत जेल में बिलावल भुट्टो ज़रदारी की नून लीग के सदर शहबाज शरीफ से मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवड़ है तो हुक्मराननि के ज़ाती वेड़ ऐं सबब अवामी लीडर जेलन में आहिनि। इमरान सरकार रुगो करप्ट माफ़िया के तहफ़ुज़ ॾिनो आहे। हुक्मराननि के अवाम जो को फिक्र ही ना है। असांजो इस्तीफ़ाओ नाहिल हुकूमत लाइ एटम बम जी आहिनि जंहिंखे इस्तेमाल करण लाइ असां जल्द हिकमत अमली जोड़ींदासीं। कराची में एक भेरो ॿीहर दहशतगर्द सरगर्म। बिलावल हाउस साम्हूं हलंदड़ गाड़ी में नस्ब थियल बम खे बम डिस्पोजल अमले नाकारा बणाए छॾियो। पुलिस जो चवण आहे त मोटरसाइकिल सवार ॿिनि जवाबदारनि गाड़ी ते डिवाइस लॻाई। हलंदड़ गाड़ी में मैग्नेटिक बम लॻायो वियो हो जंहिंमें परॾेही सवार हुआ। कराची यूनिवर्सिटी जे गेट ते मोटरसाइकिल सवार जो क्रैकर हमलो, हिकु रेंजर जहलकार ज़ख्मी। सदर आरिफ अलवी जिनसी ज्यादती के वाक़े की रोकथाम वाले ऑर्डिनेंस की मंजूरी ॾेई छॾी। ख़ासि अदालतूं 4 महीननि में जिनसी ज्यादती वारनि केसनि खे उकलाईंदियूं। ऑर्डिनेंस तहत नादरा की मदद सां ज्यादती केसनि ते जवाबदारनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो। जिनसी ज्यादती जे मुतासिरनि की सुञाणप ज़ाहिर करण ते पाबंदी हूंदी। मुल्क अंदर कोरोना वायरस के केसनि में तेज़ी सां वाध। मर्ज़ वधीक 73 मरीज़नि की हयाती गिरकाए वरिती। गुज़िरियल 24 कलाक दौरान 2459 नवां केस ज़ाहिर। पोतियुनि जो अंग वधी 8905 थी वियो। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,43,246 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिब सॼे मुल्क में हैदराबाद में कैसनि जी शरह सभ खां वधीक 22.45 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। श्यामल पुलिस पार्सल एक करप्ट कामरन की वंगारो बणिजी वई। मेहरान टीवी भानसेदाबाद के रिपोर्टर निजामुद्दीन गंभीर के कूड़े केस में गिरफ्तार करण खिलाफ कलम धरणी खिलाफ एहतजाज पड़ल। जामशुरू में सियासी समाजी धिरनि सहाफ़ी बिरादरी की एहतजाजी रैली। हैदराबाद रोड ते धरणो। सान्या वंदन जो चवण है तो सहाफ़ी निजामुद्दीन गंभीर मथा दाखिल कूड़ो केस फौरी खत्म करे वंगारी SHO जुल्फकार ओठाणो के हटाए वने। सिंध हाईकोर्ट रोलू कुत्तनि के खात्मे लाइ कुत्ता मार मुहिम में सरकारी अस्पताल में वैक्सीन यकीनी बनाइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त ग़रीब माण्हुनि खे कुत्ता ॾाढे रहिया आहिनि पर ऑफिसर ख़ामोश वेठा आहिनि। कुत्तनि ॾाहण जा ऑफिसरनि ते केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। लाड़काणो ऐं शिकारपुर जा SSPs ईंदड़ ॿुधणी ते हाज़िर न थिया त खेनि सूबे बदर कयो वञे। सिंध हाईकोर्ट सरकारी ज़मीन लीज ते ॾियण वारे केस में PPMP सरदार खान चांडियो ऐं बुरहान चांडियो जी ज़मानत में 12 जनवरी ताईं वाध करे छॾी। अदालत तरफ़ां नेब खे जांच मुकमल करण लाइ वधीक मोहलत। नेब प्रोसिक्यूटर चयो आहे त जवाबदारनि सरकारी ज़मीन तेल कंपनी खे लीज ते ॾेई क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचायो आहे।